पीटीआई खे मखसूस सीटूं मिलण वारे फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट लिखंदड़ सुप्रीम कोर्ट जे ॿिनि जजनि जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान पंहिंजो फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त पीटीआई खे रिलीफ ॾियण लाइ आर्टिकल 63, 51 ऐं 106 खे मुअतल करणो पवंदो। साबित थियल हक़ीक़त आहे त सुन्नी इतिहाद काउंसिल सियासी पार्टी तौर आम चूंडुनि में हिसो न वरितो। सुन्नी इतिहाद काउंसिल जे चेयरमैन बि आज़ाद हैसियत में चूंड विढ़ी मुख़्तसिर फ़ैसिले खे 15 ॾींहं ख़त्म थियण बावजूद अक्सरियत फ़ैसिलो जारी नाहे थी सघियो। तफ़सीली फ़ैसिले में देर सबब हू मुख़्तसिर हुकुमनामे ते ई पंहिंजो फ़ैसिलो ॾेई रहिया आहिनि। पीटीआई मौजूदा केस में धुर न हुई। पीटीआई खे रिलीफ ॾियण लाइ आर्टिकल 175, 185 में तय कयल अख़्तियार वारे दायरे खां ॿाहिरि वञणो पवंदो। पीटीआई खे रिलीफ ॾियण आर्टिकल 51, 63, 106 खे भी मुअतल करणो पवंदो। आज़ाद उम्मीदवारनि खे इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि में तरीक़ेकार मुकमल करण बाद तस्लीम कयो वियो। कंहिं अदालती कार्रवाई में इहो इतराज़ न उथारियो वियो त मेंबरनि सुन्नी इतिहाद काउंसिल में शमूलियत अख्तियार न कई। पीटीआई खे मखसूस सीटूं ॾिनियूं वञनि थियूं त अदालत जो इहो पंहिंजे तरीक़ेकार तख़लीक़ कयल रिलीफ हूंदो। ईरानी फौज हमास सरबराह इस्माइल हानिया खे बम हमले में शहीद करण जी दावा रद्द करे छॾी। पासदारान इनकलाब जो चवणु आहे त इस्माइल हानिया खे शॉर्ट रेंज मिसाइल हमले में शहीद कयो वियो आहे। मिसाइल हमले में 7 किलोग्राम वॉरहेड इस्तेमाल कयो वियो आहे। मिसाइल हमलो हमास सरबराह जे घर भरिसां कयो वियो। इसराइल अमरीकी हिमायत सां कार्रवाई कई। ईरान जो रद्दअमल शदीद ऐं मुनासिब वक़्त ते हूंदो। अमरीका, इसराइल ऐं ईरान में छिकताण खां पोइ विच ओभर में वधीक फौज मोकिलण जो ऐलान करे छॾियो। ज़मीनी मिसाइल डिफेंस सिस्टम में भी इज़ाफ़े जी हिदायत। अमरीका विच ओभर में इज़ाफ़ी फाइटर जेट स्क्वाड्रन, नेवी क्रूज़ ऐं डिस्ट्रॉयर शिप मोकिलींदो। पेंटागन जो चवणु आहे त अमरीकी फौज खे पंहिंजी फौजी पोज़ीशन तब्दील करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ईरान तरफ़ां इसराइल इस्माइल हानिया जे क़त्ल जे प्लान तां हथ न खणण जो ऐलान। ईरान जे निगरान परॾेही वज़ीर अली बाकरी जो चवणु आहे त हू इसराइल खां प्लान वठण जे हक़ तां कंहिं बि सूरत में हथ न खणंदा। इस्माइल हानिया खे शहीद करे ईरान जी क़ौमी सलामती ते हमलो कयो वियो आहे। इसराइल इलाइक़ाई ऐं आलमी अमन खे ख़तरे में विझी छॾियो आहे। ईरानी इंटेलिजेंस वज़ीर इस्माइल ख़तीब जो चवणु आहे त इसराइल अमरीकी रास्ते सां इस्माइल हानिया खे क़त्ल कयो। अमरीका हिकु दफ़ो ॿीहर क़ाबिज़ रियासत जे ज़ुल्म खे हथी ॾिनी आहे। नायब वज़ीर आज़म इसाफ़ डार जो ईरान निगरान परॾेही वज़ीर अली बाकरीअ सां फ़ोन ते राब्तो। फ़लस्तीनियुनि जे जाइज़ हक़नि ऐं आज़ाद फ़लस्तीनी रियासत लाइ हिमायत जारी रखण ते इत्फ़ाक़। पाकिस्तान तरफ़ां OIC जे गैर मामूली इजलास में शिरकत करण जो ऐलान। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी दोहा में फ़लस्तीनी हमास क़यादत सां मुलाक़ात। संदसि चवणु आहे त इस्माइल हानिया जो खून ज़ाया न थिए थो। हमास सरबराह जी शहादत सां फ़लस्तीनियुनि जी आज़ादी वारी जिदोजहद खे हथी मिलंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। ॿिनि नींगरनि समेत 3 ॼणा फौत। कराची, हैदराबाद, सक्कर, लाखानी, नवाबशाह, शिकारपुर, टंडियल हयात, जामशोरे, ठट्टे, नौशेरे फिरोज, बदीन में वस्कारो, कंबर, ठरी मीरवा, ठारूशाह, दरिया खानमरी, रानीपुर, कंदरा, पटीदन में बरसात। ठटे में बरसात दौरान भित किरण सबब नींगर हयाती विञाए वेठो। ओबावड़ो में घर जी भित किरण सबब नौजवान फौत। मिर्ज़ापुर में नींगर बरसाती पाणी में बुॾी फौत। कोहिस्तान ऐं काछे जे खीरतर जबल वारे इलाइक़े में नयूं वही आयूं। शाह गोदड़ियो समेत 25 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। मेहर ऐं फरीदाबाद सां ज़मीनी राब्तो काटा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा कई पई वञे। हू सिंध जे 2 लख घरनि खे सोलर ते मुंतक़िल करे रहिया आहिनि। ईंदड़ कुझु हफ़्तनि अंदरि
सोलर विरहाइण जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। सोलर मां हिकु पखो ऐं 3 बल्ब हली सघंदा। सरकारी इमारतुनि खे बि शमसी तवानाई ते मुंतकिल कयो पियो वञे। 34 सरकारी इमारतूं बि सोलर ते मुंतकिल थी चुकियूं आहिनि। सिंध सरकार ऐं वर्ल्ड बैंक में 2 लख घरनि खे सोलर ते मुंतकिल करण जो मुआहिदो। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त IMF जी कड़ी गोरी 3 सालनि ताईं ॻीहणी पवंदी। रुपयो मज़बूत थींदो त मुल्क मां महांगाई ख़तम थींदी। पाकिस्तान खे एक्सपोर्ट इमरजेंसी जी ज़रूरत आहे। CPEC 2 जी ॻाल्हि करण ते ॿीहर तनक़ीद कई पई वञे। मुल्की मैशियत ॿुॾंदी त समूरी क़ौम ॿुॾी वेंदी। शयूं ॿाहिरि मोकिले ई IMF मां छुटकारो हासिल करे सघिजे थो। जमायत इस्लामी तरफ़ां महांगाई बिजली जे बिलनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ धरणो जारी रखण जो ऐलान। हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु आहे त धरणे सां क़ौम में उमीदूं पैदा थी रहियूं आहिनि। एहतिजाजी तहरीक तां पोइते न हटंदा ऐं पंहिंजो हक़ वठी वापसि वेंदा। सियासी अमल अवाम जे मसइलनि जी बुनियाद ते अॻिते वधी रहियो आहे। बिजली जे बिलनि सबबि माण्हू परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ की क़यादत में मुल्क के देवालो थियण खां बचायो आहे। PTI की गलत पॉलिसियुनि सबब KP जा माण्हू परेशान आहिनि। हुकूमत पंहिंजे वसीलनि तहत अवाम खे रिलीफ ॾेई रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम महांगाई जी शरह 3 सालनि जे घटि तरीन शरह ते अची वई आहे। अवाम खे रोज़गार ॾियण ऐं महांगाई में घटिताई हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हुकूमती क़दमनि सबब आम वाइपे वारनि शयुनि जा अघ घटि थिया आहिनि। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ ABR में सुधारनि ते ख़ासि तौर ध्यानु ॾेई रहियो आहे। 200 यूनिटनि ताईं जवाब इदारनि खे 50 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾिनी पई वञे। पार्लियामेंटेरियन टास्क फोर्स सरबराह बिला अज़हर कयानी। आला भरिसां 9 वरनि जी नींगरी तशदुद खां पोइ घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ ख़ुदाबाद मां गुम थियल नींगरी खां पोइ इलाइक़े में सोग। वालदेन खे बेहोशी जा दौरा। सालिया पट भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। ॻोठ चांडिया बोड़ में हथियारबंदनि अदब सज़ोई खे क़तल करे छॾियो। कश्मीर में हथियारबंदन हथां नौजवान कतल। संदसि वालिद पुलिस एहलकार ज़ख़्मी। हथियारबंदन नौजवान दीवान ओड खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। संदसि वालिद लखमीर ओड मरनींग सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार वाक़िए जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। गोसपुर भरिसां पुराणे कारहे तकरार तां हिकु ॼणो क़तल। ॻोठ अलकादिर ओगाहीअ में हथियारबंदन वज़ीर अहमद ओगाही खे क़तल करे छॾियो। 3 ॼणा मरणी गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। कंडियारे में पसंद जे परिणेता घर ते हथियारबंदन जी का फायरिंग में नौजवान जो पीउ ज़ख़्मी। संदसि अमड़ अगवा हथियारबंदन गोलियूं हणी शाहिद जोखियो खे ज़ख़्मी करण बाद संदसि घर वारी नुसरत जोखियो खे अगवा करे विया। धुरिन में छिकता। सखर जे FIA साइबर क्राइम जे लाकअप में पुरस्कार नमूने फोत थी वियल नौजवान जे वारसनि जो लाखाणे में हलंदड़ बरसात दौरान मुज़ाहिरो लाश रखी धरणो। सनन चवणु आहे त नौजवान खे साइबर क्राइम एहलकारनि तशदुद करे क़तल कयो आहे। वाक़िए जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। खानपुर भरिसां पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल वाटड़ू नौजवान जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। थाणे अॻियां धरणो ॻोठाणनि जो चवणु आहे त हिते हथियारबंदनि ऐं पुलिस विच में मुक़ाबले दौरान गूंगो नौजवान ज़ख़्मी थियो आहे। पुलिस वाक़िए जो केस दाख़िल करण लाइ तयार नाहे।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक बबाड़ा फ़ौत करियो घमर में रेशमा ऐं नसीम मल्हा उरड़ी सबब नम धणी हवाले कयो। ऐं अॻूणे स्पिनर सकलेन मुश्ताक स्पिनर्स जे बहरान जो ज़िम्मेवार पीसीबी खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सईद अजमल जो बॉलिंग एक्शन दुरुस्त करण दौरान केतिरनि ई नौजवाननि खे मायूस कयो वियो। हाणे समूरा स्पिनर रवायती थी विया आहिनि ऐं कुझु अलॻि करणु छॾे ॾिनो आहे। पीसीबी कॾहिं सुठनि बॉलर जी ॻोल्हा लाइ केम्पी न लॻाई आहे।